साईं गाड़ी खत्म थी गई हाल सब तैयार है जी अरे गुलाब मेरा मतलब मोटा देखिए खाली शीशा तो भरियो यार ये खाना तो गाड़ी में भरू गाड़ी में अब गाड़ी पास अरे कमू गाड़ी में दबा लेन में रख जाए हाँ साईं हाँ कमदा तो को खुटको न कयो दबा तो लेन में मिलंदा अरे गुलाब जी ॾिस हिन मट मां माल न भर जाए तो अञा कच्चो आहे मोहम्मद खान ही जेको शराब तूं खणाए थो वञी न असल वाह जो ठहियो आहे पीअण वारा छा यादि कंदा अरे जूसा तूं वरी हिते कीअं अची वे कमदार सुतो पियो सो ताक ते सो तव्हांखे खड़के में गोड़ ते जाग थी पई सो हलियो आहे चऊं हाणे खणी दबा ॿाहिरि हली गाॾीअ में रखराए हाज़ुर 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 कमदार हिते त ॾाढी उगरी धप आहे पंहिंजे मुंहिंजो मथो थो फिरे न जरा ही केरु जवान आहे तूं हिनजो को खुटको न कर जवान ही असांजो पंहिंजो माण्हू आहे कमदार ओ कमदार मां सभु सम्झां थो एॾो सादो बि न आहियां अठी जमात पास कई अथमि ही सभु शराब आहे शराब अरे बक बंदि कर ऐं पंहिंजो कमु कंदो रहो बक वरी मां छो कयां मां जूसो अठी जमात पास पहले मां वञा थो मुंहिंजो मथो थो फिरे कि किरी न पवां एॾी धप तो मोहम्मद खान माल तो ठीक हो न हा हरी माल जी का बि शिकायत कने असीं हाणे माल जो घणो ख्याल कयूं था अॻे ॿुधोसीं त केतिरा ई वीचारा माण्हू मरी विया अड़े कीअं वरियल साईं मूं पाण अख़बार में पढ़ी तव्हांखे ॿुधायो बाबा असांखे आराम न खपे वरी बि मां पंहिंजे माण्हुनि खे फरमाइश कंदो त माल ठीकु ठाक कढनि साईं उन्हनि ॾींहंनि में कारीगर शहर हलियो वियो चोरे ख़ुदि 8-10 खन मट कढिया हुआ न छोरनि खे त माल कढणु अचे मूं त उन ॾींहं में झेले छॾियो मां साईं हाणे त पाण वारो कारीगर शहर खां त अची वियो आहे माल अहिड़ो थो ठाहे पियो वञी थिया ख़ैर कीअं वरियल हथ माल वाह छा जहिड़ो शीशो पियो झरके मोहम्मद खान भला पाण वारी अमानत आंदई हा साईं पर साईं हिते जहाज आहे हा खेर आहे सभु पाण में हिते वेठा आहियूं साईं सलाम अलैकुम वालेकुम सलाम अरे आज जूसा खान कहिड़ा हाल अथई सभु ख़ैर आहे साईं अरे जूसा दांतनि खे छा कंदा पाणी पियारे आहिनि हा साईं कॾहिं को प्यारे आयुसि कुतनि खे विञारियो अथई हा साईं कुतनि खे बि वञारियो अथमि पर साईं मां अञा कोन वेठो आहियां छो हिन में खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे साईं साईं अव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवां हा चओ छा ॻाल्हि आहे चवां साईं चवां बाबा चओ साईं हिते चवां बाबा चओ हिते ज़ाइफूं वेठियूं आहिनि छा सभई पाण मुड़ुस माण्हू वेठा आहियूं साईं ॻाल्हि ॾाढी ख़राबु आहे ख़राबु आहे त मां सुठो कंदोमांसि तूं ॻाल्हि कर साईं साईं ही तव्हांजो कमदार वरियल आहे न ही ऐं हू कमूअ वारा साईं ओताक जे पुठिए कमरे में साईं शराब था ठहनि शराब हा इहा त मूंखे ख़बर कान हुई बसि मोचड़ा थोड़ा न ऐं साईं ही बि हुयो हुते ही ॾिसो उहे कीअं तोॾा फाड़ियो पियो ॾिसे अच्छा इहो त कमु ॾाढो ख़राबु थियो पर तोखे कीअं ख़बर पई त इहो शराब हो साईं हुनमें ॾाढी धप हुई ऐं हे कमदार वारा पिया चवनि त हिन दफ़े ॾाढो सुठो शराब निकितो आहे पुट जूसा जी साईं मूं वटि कमु कंदे घणो वक़्तु थियो अथई बचा साईं मिड़ई 10 को खंड ॾींहं थींदा जूसा बाबा हे तुंहिंजे 10 ॾींहं जी पघार आहे वठ ऐं सुभाणे खां नौकिरी ते न अचां 10 ॾींहंनि जी पघार तुंहिंजी कमाई साहब पई जी अदा बसि ठीकु आहे जॾहिं तुंहिंजी ज़रूरत पवंदी त वॾेरो पाणे तोखे घुराए वठंदो साईं त छा मां वञा हा भली तूं वसाए पंध खे कई तो नौकिरी जी साईं कुझु न वल भली कर कमाल आहे
यकदम पगार ॾेई छॾियईं। साईं भला ही पैसा त पूरा आहिनि न? पूरा आहिनि हाणे वञ घर। ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी असां वेठा आहियूं। अरे ओ गामू सचार केस ताईं मूंखे बेइज़्ज़तो कराईंदे, छो मूं लाइ आज़ार कयो अथई? वरी छा कयो अथई जो एॾो हरू भरू बाहि थी आयो आहीं? छा कयो अथई इहो मूंखां थी पुछी, हिन खां पुछ त छा कयो अथई? पर तूं छो नथो ॿुधाई? हरू भरू मुंहिंजे बचड़े खे तो लूटी। ॾिस न मां चुप कर वारा, छा कयो अथई? ख़बर कान्हे थी छा कंदो आहे? ए हूंदो अथसि किथे को टिका, वरी पाण खे कढाए आयो अथई नौकरीअ मां। आई मुठियसि मां बि चवां त झटपट वॾेरे पघार बि ॾेई छॾियसि। जो ही पैसा अची मूंखे ॾिनई थी, पघार मिलियो आहे। वॾेरे मुंहिंजी अहिड़ी त घुराए बेइज़्ज़ती कई आहे जो मां बुॾण जहिड़ो थी वियुसि। पर बाबा मूं कयो छा आहे जो वॾेरे तुंहिंजी बेइज़्ज़ती कई आहे? मूं त पाण वॾेरे खे ॿुधायो त कमदार वरियल ओताक जे पोएं कमरे में शराब थो ठाराए। अरे बोखला, तूं सम्झी थो त वॾेरे खां चोरी वरियल इहो कमु कंदो हूंदो? ए वॾेरो सिर विञाए छॾियसि, इहो कमु वॾेरे जे मर्ज़ीअ सां कंदो हूंदो। पोइ त बाबा वॾेरो त इहो ॾाढो ॾोह जहिड़ो कमु थो करे। पोइ त इन ॻाल्हि लाइ पुलिस में पुकारजे वॾेरे ते। बुध जुसे जी मां हाणे ॿधराए थो सॼी आके खे। अड़े तूं सम्झी तो पुलिस खे ख़बर कान हूंदी? पोइ त पुलिस ते बि पुकारजे। अड़े बेवकूफ़, अड़े ओ बेवकूफ़, छो थी पोयां पियो आहीं पंहिंजे बसां जे? पर बाबा मूं हिन में ग़लति ॻाल्हि कहिड़ी कई आहे? छोड़ा माश नथो करी मां एॾो ज़ोर सां अलाए कॾहिं अकुल ईंदो तोखे। अड़े समझाए थकिजी पिया आहियूं असां त तोखे। अमा तूं बि ईअं थी चवीं? मास्तर स्कूल में पढ़ाईंदो त सदाईं सच ॻाल्हाइजे, जेका ॻाल्हि हुजे सा मुंहं ते चई ॾिजे। ऐं तव्हां था चओ त ठहियो हाणे घणी कोन पुछंदुसि। हाणे पुछ ते बि किथे, केरु ॾींदी हाणे वरी नई नौकिरी? सॼे तर खे आज़ारियो अथई। पर जुसे जाती हाणे वीचारो चवे थो न त अॻिते ईअं कोन कंदो। करीस न किथे बिलो, करीस न किथे बिलो। चवणो थी इंजन ते अन्न पिसाइण लाइ छॾे आयो आहियां, जे पीछो हुजे त वञी खणी अच। वञा सच त हिते ॻाल्हाइणो ई कोन्हे। हाणे केरु ॾींदुसि नौकिरी? ॾिसां थो वरी कंहिंखे मिंथ मेड़ करे। ॿे ख़बर ॻाल्हि छा आहे? कार में काॾे थी वञे? काॾे पे वैसे यार बाबे अॼु वरी दरकारी वैसे मिशन में अटो खण चए त शाम जो अचे। छो भला कम ते कोन वियो आहे? कम ते छा धूड़ वञ, नौकिरी मां ई कढी छॾियो। वॾेरे बि नौकिरी मां कढी छॾी? हा यार पैसा ॾेई चई त तुंहिंजी कमाई क़बूल पई। मां बि जूसो 8वीं जमात पास नोट गणी तो घर हलियो आहे। हा अरे बा असां को ऑर्डर न वठंदा, हिकिड़ो मिंट साईं ॾेई चवां। सम्झा पंहिंजो माण्हू खे सम्झा। छा खपेव बाबा? चांहि खणी आ बस, रुगो छड़ो चांहि खपेव? हा छड़ो चांहि खपे। असांखे घर घाट कोन्हे जो मानी हिते खाईंदासीं। साईं बड़ो छो था हींअर आणिया थो? अरे हाणे वञ मुंहिंजो वही मथो फिरे पियो आहे किथे। आयो वालेकुम सलाम। भाई भली करायो, छा कयो? अम्मा पुत्र मूं महिल ख़ुशि आहीं? अचो ए भाऊ गुल ॾाढियूं देरियूं थो करी मिलण में। अदा मां त ठहियो पर तूं भला को खणी फेरो करे। हा जूसे जी मां हुते गुलण वारा आया अथई। हा भली करे आयो, जी करे आयो, ख़ुशि आयो न? राजा भली करे आई है, ख़ुशि त आई। ले अम्मा मूं महिल ख़ुशि आहे पुट? चाक त आहीं लॻई? अॾे चाक आई कान्हे। अलाह ख़ैर कंदो, सफ़ा वेचारी लही वई आहे। अम्मा तूं ॾे ख़बर पुट, ख़ुशि आहे न?
जुसे जी मां भला अधे वारनि लाइ को मानी टुकुर त जल्दी करे वठ। हाँ जजी मानी जो न भाॼाई मानी घरा खाई निकिता आहियूं। अदा ॾाढा के ज़ोरावर आयो भला मानी खां सवाइ किसो कीअं हलंदो। अधी थोरो भाईजान खे अस्पताल में ॾेखारणो हुयो सो छोकिरी मूमल चयो चाचे वारनि वटां थींदा हलूं। भली करे आयो जी करे आयो अदा असांजी अखियुनि ते। हे भला जूसो नज़र कोन थो अचे। अदा चूसो अञा अॻो निकितो आहे अव्हांजे अॻियां ई इहो अंजण त अटो खाण बसि जो आयो की आयो। घणा पैसा पिया साईं का चर्चा ऑर्डर कर पिया। अरे बस तव्हां वरी हिते वेठा आहियो असां तव्हांखे ॻोल्हे असुल बेख निकिरी वई आहे। छो छा जे लाइ पिया ॻोल्हियो पर वियो त सही भॼाए छॾियो सभु। अरे वाह बचाई इहो खणी आयो साईं। ॿी ॻाल्हि ॿुधी अथई कहिड़ी? हे यार पाण वारो हीअ नौकिरी बि छॾे आयो अथव। अरे मूं छॾी आहे तूं बि इहो त चई त नौकिरी मूं छॾी आहे। न न असांखे ख़बर आहे तो पाण कान छॾींदी हुननि तोखे पाण कढियो हूंदो। हा इहो त पाण चङो थियो। छा छा चङो थियो यार वाह जा मुंहिंजा यार थिया आहियो न। अरे यार अजाए तो मोकल लाइ मिंथू करणी पवंदा उन्हनि खां त बची वए। छो मोकल छा जे लाइ वठां जो मिंथू करणी पवंदा। अरे यार ॾेम अरे विसरी वई छा अॼु साईं भूरल शाह जे मेले जी विची धमाल आहे। यार इहा ॻाल्हि त जाई बि मूंखां विसरी वई हुई। हो थो तयारी वठो त हलो। हा हा वाह जो हलबो पियो। अरे यार हो बाबो दा गई कावड़ियो वेठो। हा हीअं थो कयां जो अम्मा खे कन में ॻाल्हि विझी थो अचां पाण ई बाबे जो ॿुधाए छॾी। ठीकु आहे बिल्कुलु ठीकु आहे। बसि पोइ चांहि पी वठो त हल। अब अचो कर बचायो खणी जल्दी पटो साईं आयो। चाची हाणे मां बि मुंहिंजो सफ़ा सिखी वई आहियां। हे ॾिस हे रओ मां पाण भरियो आहे। वाह भाई वाह ॾाढी हथ में सफ़ाई अची वई थी। चाची हाणे टिकुन वारो भर्त सेखार न तो वाइदो कयो त ॿिए दफ़े ईंदीअ त सेखारींदीसांइ। हा मां छो न सेखारींदसि भला तोखे न सेखारींदसि ॿियो कंहिंखे सेखारींदसि। बसि अधी मिड़ई सॼो ॾींहुं लॻी पई हूंदी आहे कंहिं न कंहिं आटे सां। चङो थी करे भाॼी अदा इहो जूसो अञा कोन आयो। अदा आहे वात त पटियो किथे वेठो हूंदो त बसि न त भला मां वञी ॻोल्हे अचांसि। न न अदा ईअं बि पुछुमि हुजे हा त खणी कचहरी बि कजे हा। इहो त छोकिरो लॻो आहे कंहिं कमकार सां या न। भाॼाई भॼी डुकी कंहिं रोज़गार सां लॻायांसि थो न भाॻो ॿ टिनि ॾींहंनि में छॾियो हुजे। अञा अॼु बि हिकिड़ी नौकिरीअ मां पाण कढाए आयो आहे। वाह जो ॿुधाई अदा। बसि अदा बचन जो अलाह वाही आहे। हा दी चङो अदा हाणे हलण जी बि कजे कोठ माल मता जी बि करणी आहे। छो अदा टिको आहे न। न दी हेकल वसूलो आहियां बसि छा कजे ॿुध ख़ैर आहे। अम्मा ओ अम्मा चओ। अम्मा तोखे त ख़बर आहे न त भूरल शाह जो मेड़ो लॻल आहे। हा हा ख़बर आहे पोइ मां छा कयां। अम्मा अॼु हुनजी विची धमाल आहे। अरे छोकिरा चयमि न त अॼु विची धमाल आहे पोइ छा आहे। अम्मा चवां चवां अबा चओ खणी। अम्मा तोखे पैसा ॾिना हुअमि न उन मां थोरा पैसा ॾे त मां संगत सां मेड़ो घुमी अचां। न कमु करी न कार सॼो ॾींहुं घर में वेही दिला भञी ऐं पुटु हलियो आहे मेले ते। अरे आस्ते ॻाल्हाए त पिणे न ॿुधी वठई। अरे अम्मा त पोइ त जाई बि आस्ते ॻाल्हाए न त ॿुधी न वठे। हा हा मां छो आस्ते ॻाल्हायां।
अमा पैसा न ॾियणा थी त खणी न ॾे, पर एॾो ख्वार त न कर। न नौकरी करे न धंधो धाड़ी, सॼो ॾींहुं रुगो हुजरे सां ड्राहूं ऐं ॿटराको। अमा पैसा खणी न ॾे, पर एॾो ख्वार न कर, संगती ॿुधंदा त छा चवंदा? अड़े हा हा, सुञाणा थी तुंहिंजे संगतियुनि खे बि। होॾां चाचाई वारा वीचारा रोज़ रोज़ था पिया पंध कनि त बाबा पंहिंजी मंग वठी वञो। अॼु बि आया वेही वे वीचारा हलिया विया, पिणे वियो अथनि छॾण। अमा त पोइ वठी अचो न मूमल खे। वठी अचो न मूमल खे? अड़े इन नाफालनि ते मूमल खे वठी ईंदुसि। छो छा थियो आहे मूंखे? ऐं कंहिंखां घटि आहियां छा? 8वीं जमात पास कई अथऊं। 8वीं जमात पास कई आहे, पियो मर्क 8वीं जमात ते। अड़े कमु पुॼे ई कोन, नौकरीअ खां अंगूठो, बाक़ी अन्न ते चटी रुगो। हाणे का ॿी नई नौकरी मिले त करियां न। छो पिणे वठी ॾिनी आहे न वॾेरे वटि नौकरी, छो छॾे आहे? हाणे अमा केतिरा भेरा सम्झाईंदुसि त इहा नौकरी मूं कान छॾी, हुननि पाण मूंखे नौकरी मां कढी छॾियो हो। आयो थी पिणे। हाणे वरी छाजी माउ पुट कचहरी लाइ वेठा आहियो, वरी कहिड़ा वेठो तो अंगल करे तो वारो इहो मोभी पुट। जोसे जा पी, हाणे तूं कुझु न चइजांइ बचड़े खे, मूं घणेई कई अथमांसि। पर ॻाल्हि छा आहे? छो तोखे ख़बर कान्हे अॼु साईं भूरा शाह जे मेले जी विची धमाल? पोइ छा आहे? पोइ छा आहे वरी छा आहे? ॾिठो आहे धरणो ॿार पैसा लाइ। अरे तूं न ॻाल्हाईंदे, बाक़ी सॼी ॻाल्हि मां जे वातां चवणाईंदे, वॾो को न आहे नी। बाबा बाबा। हा हा चओ, मां बि त ॿुधां, छा थो चईं? बाबा थोरा पैसा ॾियो न त संगत सां वञी भूरल शाह जो मेड़ो घुमी अचां। अरे वरी पैसा ठहियो माच कर। हाणे हलियो आहे पुट मेला घुमण, कमाइण खां भरो, बाक़ी ज़ोर मेलनि घुमण ते न आहे। ज़रूर वञी त गाह करे अच। पर जूसे जा पी जवान जमान पुट आहे, हीअ वही आहे हुनजी घुमण जी। भला तूं नथो ॾीस पैसा त आऊं थी ॾियासि ख़र्ची। अचे अबा वठी। न न अमा मूंखे तुंहिंजा ॾोकड़ कोन था खपनि। मां सदको वञे पुट, वठ न बचड़ा वठ। नेठ न मुड़ंदे वञिणो वञा ही मेले ते, पर मिड़ई असां जहिड़ो बि पियो करी। हाणे त असुल कोन वेंदुसि, अमा ही वठ पंहिंजा पैसा। वाह पुट, वॾो पाणीअ वारो थी वियो। पर मां थी ॾियां न ख़र्ची बचड़े खे, हर बार छो थो हुनखे पुणी? पर इहो पट सते गुज़र नेठ केसि ताईं हलंदुसि? जेसि ताईं हलियो। छा चई? न न बाबा अमा ॾिसींसि। बाबा बाबा मुंहिंजो मतिलबु आहे त जेसि ताईं तव्हां ॿई जीअरा आहियो। जर आहीं वॾो को हिरिस थी, मिड़ई नमूनो समूनो कयो ख़र्ची कढियो अच। बसि बाबा मिड़ई तव्हां जूं दुआऊं खपनि। पर बाबा इहो न भाग केसि ताईं हलंदो तुंहिंजो? भला ॿुध, इहो रमज़ान जे दुकान ते नौकरी कंदे? हा हा बाबा छो न कंदुसि, हा मां नौकरी ज़रूर कबी, इन लाइ त 8वीं जमात पास कई अथऊं। चङो ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। अब ये दाल पैसा हो रे सेठ। अरे तोखे छा में बात पटिया? सेव जो पुड़ो। सेव जो पुड़ो पैसा हो रे हल। हाँ भाऊ छा खपे? अदा के भला सुगदासी चांवर 2 किलो। 2 किलो सुगदासी चांवर बि खणी तो अचे। अब हो सुगदासी चांवर किथे रखियलनि? अरे ही छा? ही तू छा पियो करी? ही इरी चांवर सुगदासी में मिला रहे हो? यार इते सब कुछ हलंदो आहे, माठ करे इते कम कराए। पर यार पाण त ही सुगदासी करे हलाईंदा आहियूं। पर बाबा एरी चांवर त हलाईंदा आहियूं। अरे चङी सेठ ही ॾिस त सही हमरा करे छा पियो? सवेल आयुसि त हुते सचे गे में वनस्पति गे पे मिलाइन, हाणे वरी इरी चांवर सुगदासी में मिला रहे हो। समझाईंसि सेठ। बाबा तुंहिंजो छा मती तो सवाल जवाब कंदो, तोखे नौकरी करणी सा नौकरी कर। भाई घणो छो थो ॻाल्हाई? हलो हली ॿार हल हल बाबा हल हली ॿार वे। कमाल। अदा
बेली सच्चा सुखदासी चांवर कोन थी उन में इरी 6 फार्म मिलियल आहे जे उहे खपनि त ॾे। अरे छा थो चई चरियो त कोन थियो आहे मां त सदाई सचा सुखदासी वठी वेंदो आहियां। पोइ अदा उन में इरी 6 फार्म मिलियल हूंदो हो मां हींअर अंदरि ॾिसियो पियो अचां मिलावट हली रही आहे। अदा हिन में अधु किलो सचो गे त ॾे। बेली सचो गे असांजी दुकान ते कोन्हे कंहिं ॿिए दुकान तां वञी वठ। अरे काल्ह त वठी वियोसीं तव्हां। पोइ अदा उन में बनस्पति गेह मिलियल हुयो त छा अॻ में तव्हां सचे गे जी क़ीमत में मिलावट गे हलाईंदा आहियो? बेली यकीन कर मूंखे बि अॼु ख़बर पई आहे मूं पाण अॼु ॾिठो आहे। यार ही वरी कहिड़ो ज़ुल्म आहे? पैसा वठनि सचे गे जा हिते मिलावट लाइ वेठा आहिनि। हिननि खे त को अहसास ई कोन थो थिए ईमानदारी ॼण मुल्क मां निकिरंदी थी वञे। बेली ॾिसो न असांजे सेठ जा कम ग़रीबनि जो त सफ़ा ख़्याल ई कोन अथनि ॿियो। छा घड़ी गोल मचाए अथव? छा वरी छा आहे तूं दुकान जे हर शइ में मिलावट लाइ वेठो आहीं। सेठ इहो इंसाफ़ त न चए थो। ॾिसो छा आहे? अरे वठो ॾिसो छा था वठो। अञा तोखे नौकरीअ मां न कढियां त छा हार पाराए तोखे दुकान ते विहारियां? पापा सेठ जाई बि वॾी मिलावट कंदो हो। ए वञी केरु धूड़ पाए इन में तुंहिंजो छा? तोखे मिड़े रोज़गार कोन थो पियो कर। बाबा हाणे अहिड़ो बेईमानी जो रोज़गार त मूंखे बि न आहे करणो। भला हाणे छॾियो इन बैश खे छो न तूं ई खणी माठ कर। बन्नी का बन्नीअ ॿारे जी कयूं हिननि खे छा? जो सा पुट ॾिस केॾो न पिणे लूकींदो थो रहे। अब भला हुनजो बि कहिड़ो ॾोह वीचारे जो केॾी महिनत थो करे हिन उमिरि में ऐं तूं आई जो ॿिनि ॾोकरनि जी बि मदद कोन थो करीस। पोइ अवां भला मां छा कयां चओ तूं ई खणी ॿुधाए। अरे अब्बा मां सदके थी वञे ॿियो तूं कुझु न कर पर रुगो पिणे जे बनी जे कमकार में त हथ वंडाए न। अब्बा जवान पुट आहीस भला इन ॾींहं लाइ तोखे पीरनि खां पिनी वरितोसीं। मड़ो पीउ वीचारो सॼो ॾींहुं तो पियो हाण हाण करे ऐं होॾा हू चाचा वारा रोज़ रोज़ तुंहिंजी पुछां था कर त छोकिरो लॻो कंहिं कमकार सां। अबा तूं ई ॿुधाए कहिड़ो जवाबु ॾियूं? हा ॿुधाए न। हुननि वीचारनि जो बि ॾोह कोन्हे अबा। केसि ताईं वीचारी न्याणे खे दर ते विहारींदा केसि ताईं माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा। अरे अबा मां सदको वञे हाण त ॾाहो थी ॿेड़ी हाण त ॾाहो थी। केसि ताईं असां जीअरा हूंदासीं अबा तोखे वेठा सम्झाईंदा रहंदासीं। बसि अमा बसि हाणे मूंखे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वई आहे। एतिरी सम्झ त मूंखे बि आहे आख़िर 8वीं जमायत पास आहियां। बसि हाणे सुभाणे खां बाबे सां गॾिजी बनीअ ते कमु कबो। हाणे त ख़ुशि आहीं न? हा बा छो न। अमा पोइ इन ॻाल्हि ते थी वञे न थोरी ख़र्ची मिड़ी दोस्तनि सां वञी होटल ते चांहि जो कोप हिकिड़ो पी छॾियूं। हा बा छो न खोड़ ख़र्ची मुंहिंजे बचड़े खां अचे मां सदके पंहिंजे पुट खां 10 रुपया अथई। हा मां हा घणा पैसा थिया? भले भाऊ अंधो थियो आहे छा? हे तो साम्हूं बीठो कोन्हे। मुंहिंजो मतिलबु आहे त तोखा सवाइ कचहरी बाड़ी लॻी पई। अरे काॾे वरी काॾे वियो हूंदो? वियो हूंदो किथे कुकड़नि जी वेड़ ते या वेठो हूंदो वरी किथे नव टिण ते ॿियो वरी छा? कुकड़नि जी वेड़ वरी छाजी यार मां त घणा पियो थो अचां। पोइ ख़बर कोन थी त सेठ रमज़ान जी दुकान ते कमु कयूं। अरे वरी कॾहिं खां कमाऊ पुट थियो आई? छो भाऊ ख़र्च तूं थो पचाईं छा? न यार न तूं त अचाए थो कावड़ जी मूं त ईअं ई भोग पे कया। बेली संभाले ॻाल्हाए मां अॻे ई बाबे जी 8 सुरी ॿुधो पियो अचां मथां वरी वणता 8 सुरी। अरे यार हूंदी त 7 सुरी आहे
पर वरी हिकिड़ो सुर अम्मा त बापा सां मिलाईंदी आहे न यार। हा सची तो चई जवान जा पुट, असीं बि सॼो ॾींहुं वतूं था चांहि जा कोप भरंदा, ॿियो छा। चाहे राज जो टोपी ते यार जूसो अथव ॾाढो फर्स्ट क्लास माण्हू, जंहिं बि कचहरी में पहुचंदो बस कचहरी में साह पजी वेंदो आहे। हाँ आऊं त चढ़ो कर मश्करो आहियां। अरे वॾा मश्करा दावी आयो जो कड़क चांहि जे कोप ते वेठा था भूप गाई तोते वांगुरु झूठा खाओ। यार ॿुध, तो वारो फोटो अञा हैदराबाद में आहे या हुतां बदिली थी वियो आहे? हाँ हैदराबाद में आहे। छो हैदराबाद मां कढाईंदे छा? न कढाईंदो मां कोन। पोइ पुछी छो पियो? यार ॻोठ ते त ॿुधाए ॾे, थोरो मुंहिंजो कमु अथव। हाँ कम भली या त आयल हूंदो या ॾींहं ॿिनि में अचण वारो हूंदो। यार मुंहिंजी त हुन खां पवे ई कान थी। मां वरी वधीक पुछा कोन कंदो आहियां। यार ॿ दर्जा मूंखां वधीक छा पढ़ी वियो आहे, अलाए पाण खे छा थो सम्झे। कंहिं ॾींहुं अची वियो न मूं वारी 8वीं जमात जे वकड़ में त ख़बर पइजी वेंदो। अयो यार जूसे खां लाइ चांहि त खणी आ। यार चांहि वाह जी दिलदार पुट, हिन दफ़े जूसे सां बि कोन मिली। बाबा वक़्तु ई कोन मिलियो, हूअं बि कहिड़ो घर में हूंदो आहे। अबा आहे वीचारो मस्तु मलंग, जिथे वेठो उते छुटो। अमा भला अॼुकल्ह करे छा पियो? बस पुट निभाग अथसि, पर पुट भाग बि अथसि। हाँ उहो वरी कीअं? अरे अबा निभाग इहो अथसि त रोज़ रोज़ नौकरी में था कढनिसि, पर वरी भाग इहो अथसि त का न का किथे नौकरी मिली बि वञेसि। इहो कोन सुधरंदो बाबा, सफ़ा काहिल आहे। अबा आहे बि त अशराफ माण्हू न। अॼुकल्ह माण्हुनि जो हाल ॾिसो था त छा आहे, केॾांहुं केॾांहुं ॿारणो भरियो पियो आहे। यार भला तूं ईअं कर जो जूस खे किथे का हैदराबाद में नौकरी वठी ॾियसि पाण सां गॾु। हा त जीअं मूंखे बि नौकरीअ मां कढाए। वाह वाह, हाणे जूसो कंदो शहर में नौकरी। बाबा साईं पुॼेसि हिते कमु कोन थो त पुट शहर में नौकरी कीअं कंदो? न न अबा कम जो ॾाढो सेबतो अथई। कॾहिं कॾहिं त सची ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदो आहे। हा पर अम्मा जेसि ताईं नौकरी न कंदो तेसि ताईं ही सीरियस न थींदो। अबा छा न थींदो? अम्मा मुंहिंजो मतिलबु आहे त तेसि ताईं ही कोन सुधरंदो। बाबा इन जो नेठि असांखे बिलो करिणो आहे। हिकु त पंहिंजो रत आहे, ॿियो त न्याणी जे सुख लाइ सोचणो आहे। इहो त सही आहे, पर जेसि ताईं का पकी नौकरी या रोज़गार न कंदो तेसि ताईं असीं पंहिंजी न्याणी कोन ॾींदासीं बाबा। अरे बाबा मेड़ो होरिया ॾाढिया नेठि सुधरी वेंदो। अबा जॾहिं न घरनि जा ॿार पवंदा आहिनि त हर को सिधो थी पवंदो आहे। हा पर मां धुके ते अहिड़े बेरोज़गार सुस्त कायल खे पंहिंजी भेण कोन ॾियणु ॾींदुसि। इहो छा थो चई पुट, नेठि त पंहिंजो रत आहे। चङो चङो मां हाणे हलां थो। तकड़ न कर बचा, इहो वेठे वेठे वरी अलाए छा थी वेंदो अथई। भेणे मानी पई थी पचाए, गिरह त खायो वञ। न न मां बसि मूंखे तलब कान्हे का। ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, ये पंहिंजूं दवाऊं पाबंदी सां खाईंदी कर ऐं रोज़ रोज़ मूंखे ख़त न लिखाईंदी कर, मूंखे मोकल कान थी मिले। मां अबा सदको थिए, इहे दवाऊं त निनायूं पई थी खावां, पर अबा तूं हुनखे त वठी कोन आए ॻोठ घुमाइण लाइ। कंहिंखे अम्मा? अबा हुनखे, इहा जेका तुंहिंजे ऑफिस में आहे छोकिरी, अमा नालो छा अथसि? अमादी फरीदा। चुप कर चरी छोकिरी, परावा नाला न वठ। छो पराया? तूं एॾियूं त हुनजूं तारीफ़ कयूं जो मां त परफुट हुनखे पंहिंजी साहेड़ी बनायो आहे। तूं हुन सभिनी घर वारनि खे वठी अचनि न त ॻोठ बि घुमी वञनि ऐं असां सां बि मिली वञनि। हा मां चयो त मां न उनजी माउ ॻोठ अचण जो वाइदो बि कयो आहे। ऐं अदी फरीदा अमां ॾिस ॾिस मूं महिल खे झलीस पोइ वरी जल्दी रोई ॾींदी आहे। अबा वञी तूं भला रस्ते सां टाचे वारनि सां मिलंदो वञजांइ। न बाबा हिन दफ़े त कोन वञी सघंदुसि, बाक़ी ॿिए दफ़े वेंदोसां वाइदो। चङो चङो हाणे मानी खा, सुबुह सां मुंहिंजो कुकुड़ कोरायो थी। खावां थो चरी छोकिरी खावां थो। मिली वेहन वञ मुंहिंजा मिठा, अञा तो सां दिल जूं ॻाल्हियूं करियूं अथमि, अञा तो सां दिल जूं ॻाल्हियूं करियूं अथमि। कलाम ॿुधाए
भला अॼु कीअं भुलिजी पिया आहियो होटल ते? मास्टर साहब त घणो करे त ईंदो ई न आहे। तॾहिं न पुछां पियो। पंहिंजो यारू आयो साईं आयो। ओ यारू जी साईं। भली मास्टर साहब लाइ हिकिड़ी तमामु थधी बोतल खणी। जो आयो साईं। न न यार बोतल जी ज़रूरत कान्हे, अॻ में कुझु ज़ुकाम अथव। पोइ भला खीर पती चांहि थी वञे। न न हिन जी बि का ज़रूरत कान्हे। भला चांहि बि न पीअंदो? भला मानी खाओ खणी। न जो मानी त असुल कोन खाइबी, हींअर खायूं पियो अचां। मास्टर साहब जे असां हिते कुझु खाईंदासीं पीअंदासीं न त पोइ होटल वारा असांखे हिते वेड़ किथे छॾींदा? ॾिसो ठीकु पियो साईं। त पोइ भला चांहि खणी थी वञे। पोइ इहा थी न ॻाल्हि। हवा ॿुध, बोतल खे ब्रेक ऐं मास्टर साहब लाइ फर्स्ट क्लास खीर पती चांहि खणी। जो आयो साईं। उॾाम दिलबर। नवाज़ ॾे ख़बर छा पियो करे अॼुकल्ह? वो साईं मिड़ई वॾेरे जो ताक़ ते आहे। मुंहिंजो चवण करी हा त हाणे मैट्रिक बि पास करे छॾी हा। साईं मिड़ई क़िस्मत। क़िस्मत जी हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे? हाणे बि तूं मैट्रिक जो फॉर्म भराए, हल मां तोखे पढ़ायां थो मुफ़्त में। वो साईं निभाग बि छॾे न। मोमदली छॾी सघणी। साईं मां छा थो कयां? न सम्झो। भला हीअं कर तूं यार, तूं रुगो पुलिस में छो नथो हली वञी? पोइ बि वॾे जी ओताक खां त सुठो हूंदे। वाह वाह मास्टर साहब, वाह जी ॻाल्हि कई अथव। मास्टर साहब तव्हां खणायोसि न पुलिस में? हा हा, अहिड़नि नौजवाननि खे त फोर्स में वञणु घुर्जे। जेकॾहिं को धाड़ेल मारे विधई त पोइ तरक़ी बि जल्दी मिलंदसि। ऐं गॾो गॾु ₹1,00,000 इनाम में। वाह जूसा वाह, ॻाल्हि मिड़ी तोखे सम्झ में आई आहे। अरे कीअं न सम्झ में ईंदी? 8वीं जमात पास कई न मैं। हा साईं, जूसे जहिड़ा पुट किथां लभनि? वेठो हूंदो त वेठो पे सचा गुफ़्ता ॿुधाईंदो। बेली हाणे एॾो मथे बि न चाढ़ियो जो केरु वरी खीकारे बि न। ॿियो त सभु ठीकु आहे, पर जूसो कुझु सुस्त ऐं नेस्ती बि आहे। चाचे धने खे बि सदा इहा ॻणती आहे त जूसो कम जो न कार जो। हा ॻणती बाबे खे आहे ऐं करंदो ई पियो वञे। न नवाज़, जूसो न नेस्ती आहे ऐं न वरी को सुस्त आहे। ॿुधड़े ॿुध त पोइ ही छा आहे? ही दरअसल हिकु सादो ऐं शरीफ़ माण्हू आहे, दिलि जो साफ़ ऐं उजरो। अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु मिड़ई घटि थींदो आहे। हा बाबा, हिते खपे चलतो फिरतो माण्हू। चओ भला बिली हाणे माठ कयो, अब बस कयो। मास्टर साहब हाणे ॿुधायो त दरअसल तव्हां होटल में कीअं आया? को हाल अहवाल त ॾियो। हवाल सभु ख़ैर जा। तव्हांखे त ख़बर हूंदी त पाण वारी शाख ते जेका पुल ठहियल हुई उहा भॼी पई आहे। हा साईं हा, काफ़ी माण्हू ऐं ॿार बचा पंहिंजा कपिड़ा आला करे वाटर मां टिपी था अचनि। इन करे नथो को टांगो अची सघे ऐं न वरी का गाॾी। ॻोठ वारनि खे ॾाढी तकलीफ़ आहे। त पोइ कयो का ख़बर सरकार खे त अची पुल ठाराइनि साईं। न साईं, यूनियन वारनि खे ख़बर कयो, घणा ई पैसा हथ में। हा यूनियन वारनि खे ख़बर कयो। यूनियन वारा चवंदा बजट कोन्हे, मथे लेटर था लिखूं, तेसी वाला ॻोठ वारनि जो अलाव आहे। कीअं मोहम्मद अली? हा हा यार ईअं आहे, पर साईं कुझु बि न कयो। मुर्गो सवेर खे इतला कयो त पाण अची पुल ठाराईंदा। यार ॿुधो त सही, हरूभर सॼी ॻाल्हि खणी सरकार ते था हणो। इहो ठीकु आहे त इहो कमु सरकार जो आहे, पर जेसि ताणी हुकूमत उते पहुचे ई पहुचे, फिलहाल असांखे बि त पंहिंजी मुड़सी करणु घुर्जे। बरोबर मास्टर साहब बरोबर। सरकार त वठंदी महीना ऐं साल, तेसी वाला ॻोठ वारनि जो छा थींदो? त पोइ नेठ छा कजे? मुंहिंजो ख़्यालु आहे त असीं सभु गॾिजी भगल पुल जे पासे में फिलहाल बबुर वग़ैरह कपे हथरादू कची पुल ठाहियूं त जीअं उतां टांगा ऐं ॿियूं गाॾियूं था हली सघनि। ॾिसो साईं ॾिसो, कमु इहो ॿुधी सभिनी खे बरो चढ़ी वियो आहे। न न, असीं कमु कराईंदासीं जेको असां पुॼंदो। पर साईं उन लाइ काठ किथां ईंदो? अरे बाबा बबुर खोड़ सारा असांजी बनी में ई बीठा आहिनि, खणी हिकु ॿिनि खे आ कंदासीं न। 2 टोटा मुंहिंजे घर बि पिया आहिनि। त बसि ॿियो छा? को पंहिंजे घरां कुआड़ी खणी अचे, को खारो खणी अचे, को कोडर खणी अचे, मोरी आई बीठी आहे। न बाबा न, ॿिया बि कुझु हमरा ॻोठो कढी विझंदासीं। हा न साईं, डंडा मोटा रुगो था होटल में चाहे या कोप भञो, कुझु त ॻोठ लाइ बि कमु कयूं। साईं रेस भूंगर खान वारनि जो ट्रैक्टर ऐं ट्राली अन्न जूं गुणियूं खणी लंघियो, हणी पुल खे ई ड्राए विधई। हा पर ये ट्रैक्टर ट्रालियूं अॻु में बि त लंघिया पे। साईं भोतार इन में बि को राज़ हूंदो।
वरी भी शुक्र आहे जो इहा पुल साल खन बि हली आहे। छो साल खन बि न हले हा छा? तोखे कहिड़ी ख़बर? इहा अॻे साल पुल मूं त ठाराई हुई। हा बाबा साईं, अॻे साल भोतर पाण बि इहा पुल ठाराई हुई, ठीके में खई हुई इहा पुल। हा हा मूंखे ख़बर आहे, मूं पाण पंहिंजा माण्हू वॾेरे खे वंगार में ॾिना। हा हा मूंखे यादि आहे। बाबा साईं, इन पुल जो ठीको वरी बि तव्हां खणी अचिजो। हा हा बिल्कुलु, इहो ठीको असांजो ई हूंदो। ॿियो कंहिंखे खुटीअ खयो जो कि असांजे ॻोठ जो कमु खणंदो। ॾिसो न दा, भोतार असांजो कमु बि अहिड़ो कराईंदो आहे, हर साल पियो उहो कमु निकिरंदो आहे ऐं भोतार असांजो हर साल पियो उहो ठीको खणंदो आहे। अरे चरिया, इहो वरी छा वेठो चई? सफ़ा को भूक आहीं पता कंहिं ॿिए अॻियां इहा ॻाल्हि कढी अथई। छो बाबा साईं, मूं का ग़लति ॻाल्हि कई छा? ॿुध करीं बख़्श, चरिया ईअं न चइबो आहे। ठीके जे कम में इंजीनियरनि खां वठी सभिनी सां निभाइणो पवंदो आहे, न त इहे अहिड़ा अथई जो असली कम पास न कनि। बसि करीं बख़्श, पाण सियाणो आहीं यार। हा न साईं। ऐं ॿियो? हा बाबा। रेशम मास्तर मुश्ताक ऐं ॿिया माण्हू शाख ते मोरी पिया ठाराइनि। शाख ते मोरी पिया ठाहिनि? इहो छा थो चई? साईं मां पाण ॾिसी आयो। राजा इहो त ॾिस छा पिया कनि, सरकारी कम में दख़ल अंदाज़ी। बाबा भोतारो हाण ॾिसो थो अचां। हलो रानी बस कर। मास्टर साहब तू पाण पंहिंजे सिर ही छा? हा कमदार, मिड़ई आहे ॻोठ जी ख़िदमत करणी, ॻोठ वारनि खे तकलीफ़ पई थिए। ही घणे में ठीको मिलियो अथई? ठीको वरी छाजो, मिड़ई आहे समाज जी ख़िदमत करणी। असीं त पंहिंजी मदद पाण करे जो बुनियाद ते कच्ची मोरी ठाहे रहिया आहियूं। पोइ भला ही ॿिया छोकिरा इहे सभु मुफ़्त में पिया कमु कनि छा? ए हा हा, सभु मुफ़्त में पिया कमु कयूं, कमु रुगो ॾोकण लाइ थोरी कबो आहे। न न, इहो मुंहिंजो मतिलबु कोन्हे, मुंहिंजो मतिलबु इहो तव्हां जेको ही कमु कयो पिया, इहो तव्हांखे ख़बर आहे तव्हां सरकारी कम में दख़ल अंदाज़ी करे रहिया आहियो। भले दख़ल अंदाज़ी ॿुधई आहे पंहिंजी। बसि सदा, असां पुल खे त कुझु बि न कयो आहे। इहा त अॻे साल तो वारे वॾेरे ठाराई हुई। पर पोइ बि मास्तर घटि में घटि वॾेरे खां त पुछो आहे। अड़े त पोइ तूं वञी हाणे ॿुधाए छॾीसि वॾेरे खे। मोरी ठहिण खां पोइ वॾेरे खे पाणी ख़बर पइजी वेंदी। हा ठीकु आहे, हींअर हींअर वञो मास्तर ॿुधायां वॾेरे खे। हिम्मत कर बाबा, हिम्मत कर, हिम्मत कयो बाबा, हिम्मत कयो। अरे तव्हांखे कहिड़े शौक़ कयो सरकारी कम में दख़ल ॾियण जो? असां त को बि दख़ल कोन ॾिनो आहे। असां त ॻोठाणे जी सहूलियत लाइ खणी हिकु कची मोरी ठाही आहे। त पोइ इहा छा आहे? इहो त हिकु समाजी कमु आहे साईं। अरे काउंसलरी में बीहंदे छा? न साईं, असांजो छा वञे काउंसलरी में, इन लाइ त तव्हां ई ठीकु आहियो। न न, लॻे त ईअं थो इहे कम कराइण त सियासत जा कम आहिनि। अॻे वरी पियो ॻोठ में अस्पताल ठाराई, वरी पियो छोकिरियुनि जो स्कूल खोलराई, रोज़ रोज़ दरख़्वास्तूं कयो बीठो आहीं। पर साईं इहे त सभु ॻोठ जे भले जा कम आहिनि, पर कंहिंजो मखण पाए मथो छो थो सड़े? अड़े तूं त बक बंदि कर। बक वरी मां जो कयां? ए साईं जेके बक कनि था न, उन जी ख़बर सॼे राॼ खे आहे। पर बाबा घटि में घटि इन्हनि कमनि करण जे लाइ असां सां त सलाह मशवरो कंदा कयो न। कुझु माण्हू खणी आउं बाबा खे वंगारी ॾियां। साईं मास्टर साहब सभिनी खे चयो, असां बि खणी आ कईसीं। साईं अहिड़नि कमनि में सदाईं असांखे मास्तर साहब अड़ाईंदो आहे। ॿियो अड़े अड़े, मास्टर साहब को तव्हांखे के ग़लति कम में थोरी लॻाईंदो आहे, मास्टर साहब अड़ाईंदो आहे। हा साईं, मां हिननि ॻोठाणे खे समाजी कम में लॻाईंदो आहियां। मां या ही को जुर्म जा ॾोह कोन था कयूं। हिननि सभिनी खे खाइण लाइ घर में लभे टको कोन हलिया आहिनि सभु मुड़ुस ॻोठ जी ख़िदमत करण। हा साईं, अहिड़ा ई माण्हू ग़रीबनि जी ख़िदमत कंदा आहिनि। चओ बाबा चओ, हिन दफ़े इंजीनियर साहब खे फोन करे तव्हां ते को केस वग़ैरह कोन थो कराइनि, पर भली आईंदा हिननि सरकारी कमनि में हथु न विझंदा कयो। छो साईं, हथ सड़ी वेंदा छा? अड़े तूं त न ॻाल्हाए। छो न ॻाल्हाए? मां त ॻाल्हाईंदुसि, 8वीं जमात पास आहियां। सफ़ा को दरवेश आहे। साईं, हा त हिकु ख़िदमत आहे।
जेके वणे सो करे, जेके न वणे सो न करे। तो पोइ असां खां जेको कुझु पुॼे थो ॻोठ लाइ कयूं था। ॾिसो न मास्टर साहब, इहा पुल बि त वॾेरे असांजो पाण ठारायो ऐं ॻोठ जो स्कूल बि वॾेरे पाण ठारायो ऐं हाणे हिन ॻोठ जे इस्पताल जो ठीको वॾेरो पाण खणी आयो आहे। हा, इहा बि हिकु अवामी ख़िदमत आहे। चङो चङो, हाणे बसि हलो, आईंदा लाइ मिले सरकारी कमनि में हथ न विझंदा कयो। हलो अबा हलो, वॾेरे उतां ते घुरायो, चांहि जो बि कोन पुछई। हलो 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 होटल में पीअंदासीं घणी चांहि। होटल ते चांहि पियो, हलो। हाँ उर्स बाबा पानी वारो इंजीनियर तो मिलाए दे। हाँ बाबा तुझो नोट हणायो आहे, तुझो कम थी वेंदो। हाँ लाइनूं ख़राब है बाबा, तू कोशिश तो करीस, जेॾी महिल मिले ना ओॾी महिल मिलाए दे। हाँ हाँ बाबा ठीक आहे। टेलीफोन जो रोज लाइनूं ख़राब लगी पई वञनि, सम्झ में ॻाल्हि कान थी थिए त छा कजे। अरे हिन डडे खे वरी बाबे कच्छ ते छो खयो आहे? दादा हू जेके अॻियां टुकड़ा आहिनि से हिन साल कराया अथमि। वाह साईं वाह, फसल भलो थियो आहे। आचार्य जन खे ॾिना हुअमि। हा साईं हा, मूंखे ख़बर आहे, पर कोन हलिया हुआसीं जो फ़ैसिलो थियो। पर दादा तो वारो पुट अॼुकल्ह छा पियो करे? साईं हमरा ई कराईंदो आहे मूंखे बनीअ में। छो पढ़णु छॾे ॾिनई छा? स्कूल न वेंदो? साईं हा, छोरो निभागो थी पियो, 8 जमायतूं पास करे घर वेही रहियो। चांहि त लॻियूं त इहे खोड़ आहिनि। साईं तव्हां वटि को लिख पढ़ जो कमु हुजे त महिरबानी करे मुंहिंजे बचिड़े खे नौकिरी ॾियो। ॾिसूं था, अगरि को कमकार थियो त घुराए वठंदासीं, पर कमु कंदो सही। सॼो ॾींहुं वते थो मास्टर सां समाजी ख़िदमतूं कंदो। साईं आहे वांदो, तॾहिं किथे न किथे कमिरो कंदो रहे थो। तव्हां महिरबानी कंदो बाबा त तव्हांजे ख़िदमत में सॼो ॾींहुं हाज़िर हूंदो। अरे बाबो अञा हिन ॾाघ खे कच्छ ते खयो पियो अचे ऐं वरी रईस खे बि पंहिंजी कान थी पवे जो खणी चवे त लहो खणी छोरा। अड़े अहिड़ी तो वञी ठेप ॾियांसि जो रईस बि यादि कंदो। वालेकुम अस्सलाम। जूसा कहिड़ा हाल आहे? बसि चओ ताईं, तव्हां ख़ुशि आहियो? चओ रईस भला नंढड़े रईस खे मां खणा? खणीस। बाबा मूंखे छो बाबा? अरे खयो मुंह टंग में सूर वारी तोखे पियो आहे? रईस नंढा जीअं तुंहिंजी मर्ज़ी अचे। छा थियो बाबा? छा थियो पुट? कुमी खाधई त कोन? अरे धने जा पुट, तूं हंज ते खयो पियास पोइ छो लाथईस? साईं तव्हां त हरू भरू नाराज़ था थियो बोतार। रईस नंढे पाण चयो त मूंखे हेठि लाहे। तोखे जीअं छोकिरो चए तीअं तूं कंदे? ए बोतार तव्हां त हरू भरू नाराज़ था थियो। मुंहिंजो त हिन में को ॾोह ई कोन्हे। को ॾोह कोन्हे? अहिड़ी त लपाट हणां छोकिरे जो हाँ फाटी पया त पोइ? ए साईं छोकिरे जो हाँ को फूकणो थोड़ी आहे जो फाटी पवे आहे। अड़े हिते जेकॾहिं को नाक हुजे तॾहिं बि छोकिरे खे लाही आहे। साईं बादशाह तव्हां त हरू भरू था नाराज़ थियो। मूं त रईस नंढे जे चवण लाथोमांसि। ॿुधई छा थो चए? ॿार ही ॿार आहे? ए साईं हेॾो सारो थियो हिनखे माण्हू खणी बि थो सघे। सही ॻाल्हि कंदोसां सच, पोइ भली तव्हांखे ॾुखी लॻे। सवेल ज़रे घटि बाबे जी चेल जी बीहे कई। माण्हू सच चवंदा आहिनि जूसा, तोखे जेको मुंहं ते आहे सो सच चयो थो दी। हेठि जो मुंहुं मां बि कोन मुड़े, चई ॾिनई सच। रईस पाण त अहिड़ा ई आहियो। हा लॻे थो त तुंहिंजो को नौकिरी जो बंदोबस्तु मूंखे करणो ई पवंदो। अरे वाह वाह, अॼोके सच ते नौकिरी पई मिले। अरे कीअं न मिलंदी, 8वीं जमात पास आहियूं।
अॼु जूसो असुल हथनि मां पियो वियो जे मां न झलियांसि त वॾेरे सां असुल परे वञी पिया पर वॾेरे खे पंहिंजी बि कान पई पई बसि ॾाढे खे लठ खे ॿ मथां कुझणो त आहे कोन पर तॾहिं बि जूसे जा पई छा कजे मसे मसे त छोकिरो वीचारो असांजो राज़ी थियो ॿनीअ ते कमु करण लाइ हाणे वॾेरे जा इहे अफ़ाल आहिनि त इहो कमु बि छॾे ईंदो इहा ॻाल्हि बि सही आहे हलो साईं सलाम वालेकुम वॾेरो यारल ख़ान ॻाल्हाए रहियो आहे साईं कनीपुर वारो हा हा सुञातोसीं वरी कॾहिं चकर ते कोन था अचो कहिड़ो हाल आहे साईं हाल अहवाल मिड़ई कुल ख़ैर पाण वारी ॻोठ जी जेका पुल आहे न उहा वेझी वई आहे साईं अच्छा अच्छा पोइ ट्रैफिक त बंदि थी वई हूंदी साईं बसि पोइ मिड़ई काठ हेॾां होॾां करे मिड़ई कची मोरी त मूं ठाराई आहे नेठि साईं ॻोठ जी अचवञ त बहाल करणी हुई न हा हा इहो ॾाढो सुठो कयो साईं जेसि ताईं तव्हां का वॾी पकी पुल ठारायो तेसि ताईं त भला हिन कची पुल जो बजट पास करे एस्टीमेट ठाहे बिल त पास कयो हा हा बिल्कुलु नई पुल ठाराइण में त कुझु वक़्तु लॻंदो लेकिन कची पुल लाइ फ़िलहाल A1 ते बिल ठाहे था वठूं साईं राशिद खान तव्हां पंहिंजे सर्वेर खे भली मोकिलियो त कची मोरी ॾिसी वञे पोइ एस्टीमेट ठाहे असां त साईं अव्हां पुराणा खादम आहियूं जहिड़ो हाल आहे तहिड़ो हाज़िर कंदा आहियूं ठीकु तव्हां का ग़लती न कयो बिल्कुलु थी वेंदो साईं महिरबानी लख लाइक़ ख़ुदा हाफ़िज़ साईं चङो पोइ ख़ुदा हाफ़िज़ जी साईं बाबा जमील साहब खे सॾु करिया साईं त पोइ मुंहिंजे कम जो नेट छा थींदो बाबा चयमि त पंहिंजे वक़्त थी वेंदो तकड़ छो था करियो हरूभरू साईं मां त ॾाढा चकर काटिया आहिनि तव्हांजी ऑफिस जा त पोइ मां छा कयां चयमि त पहिरीं मां साइट ॾिसंदुसि पोइ को फ़ैसिलो कंदुसि सम्झी ठीकु आहे भले तूं हाणे हल चङो साईं महिरबानी मिड़ई असांजे कम जी पारत बि अथव असां सां ताउन कनि कोन पोइ वेठा असांखे तंग कंदा हा साईं हा मिड़ई हिक ॿिए सां ताउन त करणु घुरिजे न साईं हुकुम बाबा ॾिस वनीपुर ॻोठ वारी शाख ते हिकु डाइवर्शन ऐं कची पुल जी एस्टीमेट ठाहे पोइ A1 ते जेकी ॿ टे टेंडर ठही सघनि उहे वॾेरे याल खान खां सही कराए बिल सबमिट कर सुञाणी न वॾेरे याल खान खे हा साईं बिल्कुलु कीअं आहे तोसां त ठीकु हलंदो आहे न हा साईं ताउन कंदो आहे त पोइ ठाहींसि एस्टीमेट ॾाढी देर लाए छॾियई भाग भरी मानीअ में मुंहिंजो हिते बुख में साह थो निकिरे छा कयां जूसे जा पी काचियूं हुयूं सफ़ा आलियूं भूखूं ॾाई ॾाई मुंहिंजी त असुल बेख निकिती छो उन ॾींहं जो झंग हणी आयो होसि उहे त काचियूं आलियूं आहिनि न सफ़ा भरनि ई कोन थियूं अरे हे छा बटाला बि कोन तरिया अथई छा कयां जूसे जा पी देर पे थी सो इन करे मखण ऐं लसी खणी आयसि चङो जेका आई सा रोज़ी बिस्मिल्लाह था कयूं अरे ओ छोकिरा जूसा बाबा हाणे छॾ गाह खे हली आ अचे मानी खा ए बाबा अभी खाओ मां अचां अरे ईमान पेट भरियो अथई छा न बाबा मानी रेहड़ी खाए पी जो वञी ते 8-9 ख़ैर मानी बि यादि कंदी त कंहिं जवान मूंखे खाधो आहे अचां पेट भरियो आहे शीअन जा बि कॾहिं पेट भरिया आहिनि
बस इहा मानी इहा त सॼी मां खाई वेंदुसि हवा पोइ मां छा खाईंदुसि तव्हां खाईंदव ईमान ईमान त अखिर ते पर यार ॾाढो सियाणो आहीं हा ईमान खां मां मखण मानी खाई तूं मानी जाम आंदी अथव न कुझु त ईमान कयो यार अन्न सां बि ॾाढी थो वेड़ करी अहिड़ी वेड़ कम सां बि त कंदो कर बचा छो बाबा असां कम जा बि मुड़ुस माण्हू आहियूं रुगो मान्यर न आहियूं और ॾिस केतिरो गाह कयो अथमि हा साईं बसि 2-3 साल आहे वियो आहीं ॾिस मां ॾिस बाबो मूंखे वरी मानी थो टोके मूंखे अची वई जुजगी त मानी महीननि जा महीना छॾे ॾींदुसि हा सची यार पोइ त महिरबानी थो करी ॾिस मां ॾिस वरी मूंखे बाबो गैरत थो ॾियारे हा अबा तूं बि हरू छो थो वेठो पीउ सां बहस करी सॼो ॾींहुं घर में वेठो तो दॿकियूं छिनी सो तोखां लॻण पुॼंदो अरे बाबा माथ करे वेही मानी खाओ मानी मौला जी आहे मानीअ ते छो था विड़ो माठ करे वेही खाओ अस्सलाम वालेकुम धना खान वालेकुम सलाम कहिड़े खाने अचो मानीअ ते बगरे थी वञनि बिस्मिल्लाह घना ख़ुशि आहीं अल्हम्दुलिल्लाह अॼु सफ़रा ख़ुशि आहीं हा त महिरबानी बसि दुआऊं था कयूं तोखे भला बचड़ा त ख़ुशि आहिनि न हा थी ख़ुशि आहिनि अलाह ख़ुशि रखे बाबा रांझा भला तूं खणी अचु बगरे खा न असां हान मेरे घरा कई अचूं पिया वञूं पिया ॿनीअ ते थोरो चकर ॾियण पोइ त थींदा था वञूं ॿियो त मिड़ई ख़ैर आहे न हा अब अॼु सभु तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि एॾा ख़ुशि आहियो तूं ॾेख वर ख़ुशि आहीं अॼुकल्ह अची कोन थो घर बसि चाचा मिड़ई वांत काई कोन थी मिले नंढो हूंदो हुअं त सॼो ॾींहुं पियो ॿेड़ चूंडींदो हुअं वेंदो ई कोन हुअं हाणे वरी अची कोन सच थो चईं चाचा उन मां अधु ॿेर त तूं पूरो ईंदो आहे चलो अचिबो कंहिं हा हलो हलो बचो शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र मजा वाला तुंहिंजा लख शुक्र अॼु त मानी कान खाधी अथई पुट जूसा छो बाबा मूं वरी कहिड़ी मानी खाधी आहे मानी त खाधी तव्हां मामे वारी ख़ैरात में अरे छो छो कहिड़ो भत खाधो हुअमि कहिड़ो भत खाधो हुअ एॾो भत खाधो जो पाटोड़नि ते किरी पिया हुअ ऐं वरी ॿिए ॾींहं लाइ अजरक में भत जी भरी ॿधराए खणी आया हुअ वॾो को शोधो आहीं अरे पीउ मां बि कोन थो मुड़ी छोरा बाबा सच त सभिनी खे चइबो पोइ खणी केरु बि हुजे हा असां त कमाईंदड़ आहियूं न मुड़ुस माण्हू थी कमायूं था त मुड़ुस माण्हू थी खाईंदासीं ऐं जूसे जा पी चङो थियो यादि किरी ॾियारई सुभाणे त असांजी बि ख़ैरात आहे अबा जूसा सुभाणे तूं ई चाचा वारनि सां मिली बि अचु ऐं ख़ैरात जी मानी बि ॾियो न मन मां चाचे वारनि जे घर कोन ईंदुसि हा छो छो कहिड़ो निभाग चढ़ियो अथई न बाबा न मूंखे लॼ थी थिए अड़े हिन में लॼ जी कहिड़ी ॻाल्हि आहे चरिया लॼ त छोकिरियुनि खे थींदी आहे तूं त मुड़ुस माण्हू आहीं न न अहिड़ा बि वियल न आहियूं आख़िर 8वीं जमात पास आहियूं त पोइ वञजांइ सुभाणे वरी साॻी ॻाल्हि ॾिस मां चाचे गुरनि वारनि जे घर कोन वेंदुसि अमां ॾिस न मूमल बि त हाणे वॾी थी वई आहे न अरे अब्बा हाणे छॾी आहे लॼाई मखण त बि मथो थो सड़ई वञ वञ अब्बा वञी चाचा वारनि सां मिली बि अचु ऐं जे दिलदार भाणे आयो हुजे उन सां बि मिली अचु ऐं हा दिलदार आयो हुजे त हुनखे पंहिंजी नौकिरीअ लाइ बि चयो अचिजांइ जो वरी दिलदार
मूंखे उहो ॾिठो कोन थो वणे ऐं वरी चए नौकिरी जो चइजां न उहो ख़तरनाक माण्हू आहे। न न अबा ख़तरनाक छो आहे? वो तुंहिंजो सौट आहे, पंहिंजो रत अथई अबा। पर बाबा तुंहिंजे नेठ त भले लाइ चवंदो आहे न। ॾिस पाण में वेठा आहियूं, जे तूं सुठे रोज़गार सां हूंदे त हुनजी भेण बि त सुख में हूंदी न। छोकिरा तूं बि सम्झ न ॻाल्हि खे, त दिलदार छो थो ज़ोर भरे? हूअं बि दिलदार सुठो छोकिरो आहे, हया शर्म वारो आहे। मूंखे किथे बि मिलंदो आहे त पहिरें भई मिलंदो आहे। छो आऊं चाचे गुलण वारनि खे पहिरें भई कोन मिलंदो आहियां छा? आऊं हुननि जी इज़त कोन कंदो आहियां छा? न न अबा तूं त सभिनी मिटनि माइटनि जी इज़त कंदो आहे, पर हाणे नटाइजांइ न। ईअं बि करे सुभाणे चाचा वारनि जे घर वञजांइ। अम्मा ॾाढो मजबूर थी करी, तुंहिंजो चवण वरी टारे बि त कोन थो सघां न। चङो वेंदुसि खणी सुभाणे। दिलदार जी मां अॼु अधे धने वारनि जी ख़ैरात जी मानी हुई, ओॾां बि कोन वियासीं। हा इहो त सही, पर अॼु तुंहिंजो फ़ैसिलो रखियल हो वॾेरे वटि बटईअ वारो, ओॾां बि त कोन भई। वॾेरो वरी राति हलियो वियो। सुबुह कमदार ॿुधायो त चौदगी ते फुर थी आहे। इहा त ख़बर ई कान हुई, न त तूं अधे धने वारनि वटां न थी अचे। हा वीचारनि ख़ैरात जी मानी लाइ चयो बि ॾाढो, पर दिलदार जा पीउ जूसे खे लॻायूं कंहिं कार सां अलाए न। हा अधो धनो भॼी डुकी कंहिं रोज़गार सां लॻाए थो, पर वरी हू नौकिरी में टिके बि नथो न। जूसे जो कहिड़ो ॾोह, अॼुकल्ह माण्हुनि जा हाल बि त पूरा सारा आहिनि। वेचारो ॾिसे थो अहिड़ियूं ॻाल्हियूं जो रहेसि बि कान थी। परायूं ॻाल्हियूं वञी धूड़ पाइनि, हिन ग़रीब जे ॿार जो छा वञे? हिनखे मिड़ी आहे पंहिंजो रोज़गार करणो, सो पियो करे। ऐं दिलदार जा पीउ हाणे तूं बि अधे वारनि खे खणी तकड़ कर त खणी पंहिंजो ॿार बि लाहियूं। मूं वारो छोकिरो दिलदार वरी पंहिंजो लाइ वठो आहे त छाची वरी पंहिंजी लायूं वेठो आहे? उन ॿुधी कोन त जेसीं ताईं जूसो रोज़गार सां न लॻंदो तेसि ताईं छोकिरी जो नालो न वठिजो। ॿी का नौकिरी न त पीउ सां ॿनीअ बारे में त लॻो पियो आहे न। बसि ॾिसूं। अचे गुलाम सन, हे गरम गरम आहे, होरे पांजी केड़े आओ पांजी खण। न यार मूं त बस के खाई खाई सहकी पियो। बाक़ी अली नवाज़ खाए त खाए सही। न अली नवाज़ छो न खाई तो, हिनखे त पुलिस में भर्ती थियणो आहे, भली त भाॼी वारी ठाहे वञे न। हा पहले अली नवाज़ इतां ई ठाहे वञे, मतां पोइ उते वञी माण्हुनि खे बुख जा चकणी आहे। न मूं त बस कई आहे, बाक़ी भर्ती थियण खां पोइ सोचबो। जूसा खान हाणे ली चांहि बागा पीजे यार। हाँ यार भक्त खाइण खां पोइ चांहि ज़रूर। मां बि सोचिया पियो त चांहि खां सवाइ एतिरी देरि तव्हां जीअरा थी आयो आहे, पर वेली आउं कोन हली सघंदुसि। हा तव्हां वञी चांहि पीजो। अड़ी हाणे त सभु महिमान भेला विया, वरी कंहिंजो इंतज़ार अथई? न यार ॿियो त मिड़े ख़ैर आहे। असल में छा आहे त ख़ैरात जो भक्त चाचे गुलण वारनि ॾे खणी वञिणो आहे, अॻे ॾाढी देरि थी वई आहे यार। यार पोइ ॾिसजांइ, जे दिलदार आयल हुजे त चइजांइसि मुआरे कम जो छा थियो। अरे यार दिलदार दिलदार हिकिड़ो त मां हिन मुहतली मां अची वियो आहियां यार। जॾहिं तो दिलदार जो नालो वठां मुंहिंजो न्यापो कजां, मुंहिंजो न्यापो कजां। अरे ऐं कुझु कासद आहे छा? भला ॿुध त सही, तूं दिलदार में कमु कहिड़ो आहे? अरे यार विड़ो छो था, बसि आहे हिकिड़ो कमु, जे थी वियो त पाणे सभिनी खे ख़बर पवंदी। चङो बेली जे आयल हूंदो त तुंहिंजो न्यापो खणी ॾींदो मां। बसि महिरबानी। चङो चूसा कान हाणे मोकिलाइणी कोन्हे का, बसि तूं एॾो मोटी न सिधो होटल ते जाए, तुंहिंजी संगत उते ई हुई अॻे हूंदी। पोइ ही भक्त भला होटल ते वेठा उते अची जा। चङो ठीकु आहे, इहो हाणे मां पाण थो खाई छॾियां। हा ठीकु आहे हलो। सुबुह वक़्तु न पियो मिले खाइण जो। तोखे चयो अथमि त तुंहिंजी तबियत ख़राब थिए त डॉक्टर ॾांहुं हली वेंदी कर। अदा भाॼी खे चयनि त हलूं था डॉक्टर ॾे, अॼु त डॉक्टर आयो पियो। ऐं बसि अदे इहो मारियो बुखार ऐं ज़ुकाम कॾहिं कॾहिं ओचितो अची वेंदो आहे।
पर बीमारी खे त अॻुवाटी कंट्रोल कजे न। अदा मां त हींअर बि चांस थी हलूं डॉक्टर ॾे। चङो चङो ठीक थी वेंदी पुट आसर बाबा हेॾे अचिजांइ। जी बाबा। बाबा दुकान तां 2 ज़ुकाम जूं ऐं 2 बुखार जूं गोरियूं वठी अची मां खे ॾे। शाबाश बाबा। चङो मां हाणे हलां थो। तूं वरी केॾांहुं थो वञे? मां वञा थो कोचिंग सेंटर ते। अदा भाॼी हिते बीमार पई आहे ऐं तव्हां वरी वञो था कोचिंग सेंटर ते। ऐं अदी उहो बि मुफ़्त पढ़ाइण वेंदो अथनि। कहिड़ा उतां पैसा मिलंदा अथसि? तूं त सदा ई क्रोध लायो वेठी आहीं। वीचारा ग़रीब ॿारनि खे शाम जो मुफ़्त में पढ़ायां थो त बस। अदा तव्हां समाजी कमनि में अहिड़ा त लॻायो जो घर जो को बि ख़्यालु कोन था कयो। अदी ख़िदमत करण जो इदारो खोलियो अथऊं त कुझु जाई बि ख़िदमत कजे। बाक़ी ये बीमारियूं बणियूं त पयूं हलंदियूं। अदा भाॼी इलाही ॾींहंनि खां बीमार आहे। तव्हांखे सची नथी ॿुधाए। तव्हां थोरो हिन ॾांहुं बि तवजो ॾियो। ऐं ॾे छॾींसि त वरी न कावड़जी वञे। जिन जे कुझु भले लाइ सोचूं था उहे बि त वीचारा ग़रीब आहिनि ऐं असां खां वधीक ग़रीब आहिनि। मूं बि नेठि सॼी उमिरि तो साहंदी आहे। त छा मां को बुरो इंसान आहियां? न न तूं सुठो माण्हू आहीं पर घर जो बि कुझु ख़्यालु कर। माण्हू अलाए किथे वञी पहुता आहिनि। ज़िंदा रहण लाइ कुझु मिलेव त थो न सरकार? छो ज़िंदा ई आहियूं जो खटोले ते पिया आहियूं। जे पलंग ऐं गदे ते बीमार हुजो त छा इहा बीमारी लही वेंदव? तोसां केरु पुॼंदो? अरे मीरा सुभाणे बाबा ॾींदो असांखे पैसा वठी ॾींदे शीशो शरबत जो ऐं ताक़त जा कैप्सूल पाणी ठीक थी वेंदी। हा अदा पोइ त भाॼी ज़रूरु चाक थी वेंदी। न न कोन खपनि कैप्सूल ऐं इहे शरबत जा शीशा। मूंखे पैसा ॾे मां कपिड़नि जो को वॻो वठां। ॾिस त सही मां वटि को पाइण जहिड़ो कपिड़ो ई कोन्हे। मरंदी पई पर पंहिंजी जान ते ख़र्च कोन कंदी। बाक़ी वॻे ते ज़ोर। चङो सुभाणे ॾींदो असांखे 200 रुपया पोइ भल तूं काॾे बि कर। ठीकु आहे न? इन्हनि टिकियुनि जे मथां चांहि पी छॾिजांइ। ऐं अधी अमीरा बाबा काढ़ो ठाहे पीआरीसि त जीअं चाक थी वञे। बाबा मूंखे इंग्लिश ऐं हिसाब त सम्झायो। हा बाबा मां कोचिंग सेंटर तां थी अचां त पोइ तव्हांखे बि पढ़ायां थो। तेसीं तव्हां ॿियो सब्जेक्ट बि कयो। ऐं हा भाउ खे बि वठो पढ़ाईंदे बाबा।